ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा कालू वाकई हाणे ओठे जे इशारनि ते हलंदो, छो त ओठो जीअं सूमर खे पंहिंजे इशारनि ते हली उन खां कमु वठे थो। छा हाणे कालू खे बि ब्लैकमेल करे ओठो ईअं कंदो? छा नेक्स्ट एपिसोड में पठाणी बचंदी या पठाणी मरी वेंदी? ज़हर जेको ॾिनो वियो आहे पठाणी खे, छा नेक्स्ट एपिसोड में मीरा रबन खे मिली वेंदी या ईअं ॻोल्हींदो रहंदो रबन जेको आहे मीरा बाजी खे? ऐं वारिस हाणे छा कंदो? वारिस ओठे खे सटको ॾींदो या ख़ाली धमकियूं पियो ॾींदो? बसि वारिस कंदो कुझु कोन। ऐं इहो कमाल खान पंहिंजी घरवारी जे ज़हर जे केस में छा फासी वेंदो? पंहिंजे चाची जे अॻियां जा सफ़ाई पेश करण में कामयाबु थी वेंदो? सॼो हाल हक़ीक़त तव्हांखे ॿुधायूं था दोस्तो इन एपिसोड में। पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारींदा। फेसबुक पेज ते फॉलो लाइक इन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा। मथां लिंक ते क्लिक करे यूट्यूब ते अची वञो ऐं उते बि सब्सक्राइब करे सभ खां पहिरियां अपडेट तव्हांखे मिलंदी। दोस्तो तव्हांखे हाल हक़ीक़त ॿुधाईंदा हलूं त कीअं किस्त जे बारे में। पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो हुओसीं त पठाणी खे ज़हर मिलंदी या मरियम ॾींदी, छो त पंहिंजे पीउ जे चवण ते। लेकिन उहा ज़हर मिली, लेकिन पठाणी मरण खां भॼी वई, छो त हू बेहोश हुई। लेकिन उते अची विया आमिर वारा, आमिर खणाए वेंदो इस्पताल, इहे तव्हां ॾिठो। लेकिन पठाणी बची वेंदी, उनजो ॿारु जेको आहे उहो मरी वेंदो। नेक्स्ट एपिसोड में जेको दोस्तो हाणे कालू ईअं नचंदो इशारनि ते, ओठे जे इशारनि ते जीअं सूमर हली रहियो आहे। कालू खे बि ईअं इस्तेमालु कंदो ओठो। वारिस फ़िलहालु ईअं धमकियूं ॾींदो रहंदो। बाक़ी हिकु ॿ किस्तनि ते मरियम जेको सॉरी मीरा रबन खे हथु कान ईंदी। फ़िलहालु हिकु ॿ किस्तनि ते ॻोल्हींदो रहंदो। बाक़ी कमाल खान वॾो परेशान थी वेंदो, उनजो ॿारु जॾहिं ज़ाया थी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।